साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो ताक सां गॾु अवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूत। दुआ आहे त जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अवां जा वेड़ा वसंदा रहनि, अवां जूं उताकूं आबाद हुजनि, अवां खीर खंडरो हुजो, अवां भाईचारे वारा हुजो, अवां मोहबतूं ॾियण वारा, महिमान नवाज़ हुजो, मान वारा हुजो, शान वारा हुजो। सो अहिड़ो ई ख़ूबसूरत प्रोग्राम खणी मेहरान टीवी तव्हां जे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। केतिरियूं उताकूं, केतिरियूं कचहरियूं मेहरान टेलीविज़न तव्हां ॾिठियूं, पर हिन वारे इहो जेको शर्फ़ आहे या इहा जेका मोहबत आहे अव्हां जी, उहा मूं ताईं पहुती आहे। मूं सोचियो त अव्हां ताईं अहिड़ियूं मोहबतूं पुॼाइणु घुरिजनि जो सिंध जा जेके ॾाहा आहिनि, सुघड़ आहिनि, उस्ताद आहिनि, मालवंद आहिनि ऐं शागिर्द आहिनि, रागी आहिनि, उन्हनि सभिनी खे हिन उताक ते सॾाइजे, कचहरियूं कजनि, राग रिहाणियूं कजनि, मोहबतनि जो हिकिड़ो दर्स ॾिजे, मोहबतुनि जो हिकिड़ो भंडार गॾु कजे, जंहिंमां अव्हां लुत्फ़ अंदोज़ थींदा ऐं अव्हां जेके मोहबतूं आहिनि असां ताईं पुॼाईंदा। सो इहे रंग खणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु उताक ते ॾाढा भलोड़ महिमान आहिनि। साईं सालिमन शाह जी कचहरीअ खां वठी अॼु ताईं उनजी कचहरी मूं ॿुधी, उन में शामिलु थियुसि, शरीक थियुसि, पर उन्हनि सां कचहरी में रेडियो ते भलोड़ असांजो अदो आहे ऐं उहो पाण भलोड़ कंपेयर आहे रेडियो जो। हुन वटि अॼु बि ख़तनि जा ढेर हूंदा आहिनि, पर कचहरी ऐं ओताक जो जेको असीं चऊं त ॾाहो, उहो साईं सालिमन शाह। सो उनजी जेका ख़ुशबू आहे उहा असांजी ओताक ते तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदी। सो अहिड़ा भलोड़ मुंहिंजा हिकिड़ा महिमान जेके उन्हनि सां गॾु रहिया आहिनि, अदा ज़ुल्फ़कार हिस्बानी सोनक में। अदा भली करे, महिरबानी, ख़ुशि आहियो? अल्लाह जा शान, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर, मज़े में? ज़राअत जी ॻाल्हि कजे त सिंध ज़रखेज़ आहे, सिंध सिंधूअ सां जुड़ियल आहे, सिंध भिटाईअ जी आहे ऐं सिंध जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं त सावक ई आहे ऐं मुदूं, मौसमूं, फ़सुल, उनजी जेका सूंहं आहे उहा सिंधूअ सां जुड़ियल आहे। सो सिंध जा जेके आबादगार आहिनि, सिंध जा जेके ॾाहा आहिनि, जेके पंहिंजनि माण्हुनि खे, जेके हारीअ खे, किर्त खे, हिनखे संभालियो अचनि, उन्हनि खे सच पुछो त जस आहे ऐं उहे मुख़्तलिफ़ मेवात सां गॾोगॾु जेके फ़सुल कंदा ऐं उहा आगाही खणी था अचनि। अॼु अहिड़ो भलोड़ आबादगार मौजूदु आहे, भाउ बि आहे ऐं हुन बि टीवी जी दुनिया में, अख़बारनि में खोड़ लिखियो आहे, आबादगारनि जी अॻुवाणी बि करे थो, पर हू पाण इन ॾाहप में ॾाढो ॾाहो आहे त फ़सुल कहिड़ा कजनि, कीअं पत खणिजे, दुनिया बि हुननि घुमी ॾिठी आहे। सो अदा नबी बख़्श सठियो बि असांजे उताक ते मौजूदु आहे, उनखे भली कार चवंदुसि। अदा भली करे, महिरबानी महिरबानी। ओताक खे वरी शुरू करण जो तव्हांखे मुबारकूं, मेहरान टीवी खे मुबारकूं, माशाअल्लाह। लख कुर्ब, मोरो हुजे पोइ मोरो खां पर भर वञूं, और पर अचूं, ॾाढा ॾाहा माण्हू आहिनि ॿोलीअ जे हवाले सां, कचहरीअ जे हवाले सां ऐं उन्हनि वॾनि रागियुनि सां, वॾनि माण्हुनि सां, वॾनि शाइरुनि सां उन कचहरी कई आहे। हू पाण उस्ताद आहे, ॾाढो ॾाहो आहे, ॾाढो सुहिणो लिखे थो, किताब से मुंहिंजो भाउ बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, पर आउं चवां त मुंहिंजो ॻोठाई बि आहे। सो अनवर सागर कांदड़ो साहिबु मूं सां मौजूदु आहे, उनखे आउं लाल जे मेले ते ॾिसां, आउं भिटाई जे मेले ते ॾिसां, कचहरियुनि में ॾिसां, उस्ताद बुखारी पढ़ंदे ॾिसां ऐं साईं राशिद मुराई खे पढ़ंदे ॾिसां त मूंखे ख़ुशी थींदी आहे। उहो बि अॼु उताक ते कई आयो आहे। भली करे असांजी सिंध जो ॾाहो, जंहिंखे असीं चऊं त ॾाहनि जो सरवाण आहे, ॾाहनि जो अॻुवाण, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उन भिट तां मूं वटि महिमान अॼु उताक ते कई आहिनि। आउं चवां त मेहरान टीवी छा असां सभु अॼु भाॻनि वारा आहियूं। सच पुछो त अहिड़ा महिमान अचनि त असांजो जीव ख़ुशि थियो पए। ऐं पोइ भिटाई साईं चयो त वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, भिटाई साईं चए वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। सो अहिड़ा मोहबती महिमान कई आहिनि। डॉक्टर अली लंजवाणी पहिरियों जेको उस्ताद आहे, PhD आहे, सूफ़ी यूनिवर्सिटी जेका असांजी आहे, उनखे इहो सलाड़ियो खयों हले। सो उनखे बि भली कार चवां, डॉक्टर साहिबु जी लतीफ़, ख़ुशि आहियो? ऐं संदन फर्ज़ंद आहे ऐं पढ़े फस्ट ईयर पियो, पर भिटाई खे ॾाढो सुहिणे नमूने पढ़े थो, बेत पढ़े थो, ॾाहो आहे, कचहरी करे थो, साइंसी कचहरी करे थो। सो आउं अली अदर खे बि भली कार, बाबा ख़ुशि आहीं? चङो भलो,
मूंखे ॾाढी ख़ुशी थी बचा त तव्हां बि उतां कदे बाबा सां कई आया आहियो सो ॾाढी ख़ुशी थी आहे। सुघड़ असांजे सिंध जी सूंहं आहिनि ऐं सुघड़ जेके आहिनि उहे लतीफ़ साईं जी ॿोली असांजे धरतीअ जी ॿोली उनखे खणी हलनि था, उन्हनि जी घड़ कनि था ॾाढा ॾाह। सो अली अकबर उदासी आहे, हू शाइर बि आहे सुघड़ बि आहे। उहो ताक़त असां सां गॾु हूंदो, उताक जी उहा जेका आहे कचहरी, हीअ कचहरी उन गॾु कई आहे त उताक ते कचहरी कयो, सभिनि सां हाल अहिवाल कयूं। सो अकबर साईं ख़ुशि आहियो, चङो भलो तव्हां सां गॾु ॿियो भलो सुघड़ आहे जेको गुजरात जो ॾाढो ॾाहो आहे। सो गुजरात खे उहो खणी हले थो ऐं हाजी फिरोज़ चांडियो आहे, सो ॾाढो भलोड़ सुघड़ आहे, गुजरात वारो आहे। भली करे आयो साईं, दुआ कुर्ब कुर्ब। ऐं हुन सां गॾोगॾु सुघड़ ख़ादम हुसैन मंगलो ऐं आहे त पुलिस में, पर सुघड़ वारी कचहरी करे थो साईं, ॾाढो ॾाहो आहे ऐं हर कचहरी में अचे थो वेहे थो। सो हुनखे बि भली कर साईं, भली करे सभु ख़ैरु सभु ख़ैरु, वॾी महिरबानी। ऐं वरी जेके मूं चयो त भिटाई साईं जी तंद वारा, जेके भिटाई साईं सिंध जो सूर, सिंध जी ख़ुशहाली, उन तंद वसीले पोइ ससु जी ॻाल्हि, मारू जी ॻाल्हि, सुहिणीअ जी ॻाल्हि, पोइ अहिड़ा आवाज़ अॼु असां वटि महिमान थिया आहिनि। पंहिंजे क़ाइमदीन लंजवाणी साहिबु ऐं ॿिया असां वटि हेॾा छजड़ो साहिबु वेठो आहे, इहे सभु असांजे लंजवाणी ॿारी। ऐं पोइ उन में ॾिसो त केतिरा ॿिया बि जेके आहिनि से उहे ॾाह फ़क़ीर शामिल आहिनि। सो बाबा जीअं लतीअ ऐं कचहरीअ खे वरी ॿुधण लाइ अदो असांजो टंडो मोहम्मद ख़ान खां याकूब सठियो, हाजी याकूब सठियो साहिबु कई आहे। सो हाणे असां चयो त पासे साईं भली करे आयो, ख़ुशि आहियो, चङा भला। भिटाई जी वाई हिकिड़ी ॿुधऊं, बिल्कुलु बिल्कुलु, पोइ कचहरी कयूं था, हाल अहिवाल बि कयूं था। त बिस्मिल्लाह बाबा। अवल लालीम लालम जो धणी, अवल लालीम लालम जो धणी, अवल लालीम कादिर पंहिंजी कुदरत से कायम आ कदीम, कादिर पंहिंजी कुदरत से कायम कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, तो सराया सचो धणी चई हमद हकीम, सचो धणी चई हमद हकीम, करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जूं, करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जूं, करे पान करीम जोड़ू जोड़ जहान जूं,
राजन दे हम हो जा दारो राजन सुभान अल्लाह चवंदा त कंहिं बि कम जी शुरूआति सुठी थींदी आहे त तव्हां सुबुह खां वठी शाम ताईं उताक ताईं कचहरीअ ताईं तव्हां ॾाढा ताज़ा तवाना हूंदा आहियो। सुबुह जेको आहे उहो सुठो न थिए, तव्हां ताज़ा तवाना न हुजो, पोइ सॼो ॾींहुं अवां ॾाढा ॾुखिया थींदा ऐं तव्हां कचहरीअ खां बि लवाईंदा आहियो त उताक ते कीअं वञे, कचहरी कीअं कजे। सो कचहरीअ खे बाक़ाइदे अॼु कचहरीअ में हाल वाल ओरबो, सुगड़नि खां बेतब ॿुधबा, ज़रात जी कचहरी बि थींदी, महिमान बि आयल हुन सां कचहरी ते, पर हिकिड़ी नंढड़ी साई आहे, साई वठंदासीं। माना वारा साथियो, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे प्रोग्राम असांजे उताक ते आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर ऐं असां वटि ख़ासि करे जेके महिमान आयल आहिनि उहे ज़रात सां जुड़ियल आहिनि ऐं उहे उस्ताद बि आहिनि, सुघड़ बि आहिनि, उन्हनि सभिनि सां अॼु कचहरी कंदासीं। सो हिन पासे जे ॾिसूं त अदा नबी बख़्श सठियो साहिबु वेठो आहे, भला ज़रात खां ई कचहरी शुरू कयूं था। अदा भली करे आयो, ख़ुशि आहियो? महिरबानी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ज़रात जे हवाले सां असीं चऊं त हींअर भला मुंदूं, फसल, आबादगार, हारी, इन्हनि सां कहिड़ा मसइला हर ॾींहं जे अख़बार था पढ़ूं त वॾा मसइला आहिनि। जे वरी ॾिसूं था त भाण महांगा, फसल उहे थियनि कोन पिया, अघ उहे कोन मिलनि पिया, त पोइ आबादगार जा असांजी ज़रात खे कीअं पिया ॾिसूं ईंदड़ वक़्तनि में? महिरबानी मुर्तज़ा साहिबु, बिल्कुलु महिरान टीवी जी महिरबानी, हीअ सथ शुरू करण जी महिरबानी। हाणे ज़रात जेका तव्हां पंहिंजे तारुफ़ी महिल ॿुधायो त ज़रात न सिर्फ़ु गुज़र सफ़र आहे बल्कि असांजे माण्हुनि जी ज़िंदगी आहे। छो जो जेकॾहिं ज़रात आहे त फसल आहिनि, ज़रात आहे त अनाज आहे, ज़रात आहे त असांजा सब्जियूं, फल फ्रूट सभु शयूं आहिनि। त ज़िंदगी ऐं ज़रात हिक ॿिए सां लाॻापियल इन खां माण्हू निकिरी कोन थो सघे। ॿिए नंबर ते जेका तव्हां ओताक वारी ॻाल्हि कई त ज़रात ऐं ॿाराड़ी ओताक इहे बि हिक ॿिए सां लाॻापियल आहिनि। त हाणे ज़रात में जेके माशाअल्लाह जेका सूरत हाल आहे, तव्हीं असीं सभु मञूं था ऐं इन ते यकीन पिया त ज़रात ज़िंदगी आहे, ज़रात हूंदी त ज़िंदगी हलंदी रवां दवा हूंदी। पर जेका ज़रई सूरत हाल आहे उहा गुज़िरियल 2 सालनि खां मिड़ई ज़रई पेशा माण्हुनि जे लाइ, हारी जे लाइ, कुड़मी जे लाइ, ज़मींदार जे लाइ को सुठी कोन पई हले। गुज़िरियल 2 सालनि खां फसलनि जा रेट कोन पिया मिलनि, हिकिड़ा फसलनि जा रेट कोन्हे, ॿियो वरी जेके ज़मीननि में शयूं इस्तेमालु करियूं था, ॿिज हुजे, भाण हुजे, दवाऊं हुजनि, या वरी ज़मीन ठाहिण लाइ खेड़ी जो डीज़ल आहे, ट्रैक्टर आहे, उहे सभु महांगा थींदा वञनि। ज़मींदार जी हारी जी उपत आहे उहा सस्ती थींदी वञे। कणिक जा अघु गुज़िरियल साल कोन मिलिया, वरी हींअर सारियूं हाणे लहनि पियूं, सिलसिलो अञा हले पियो, त उहे उन जा सारियुनि जा रेट बि कोन पिया मिलनि। उनखां पोइ वरी असांजूं सब्जियुनि लाइ ॾिसूं त असांजो जॾहिं टमाटो ॿाहिरि मुल्क मां आयो पिए, असांजो
ईरान मां आयो पियो त उहो तॾहिं 600 रुपया किलो। असांजा सभु जेके उर्दू जा चैनल उन्हनि हाए घोड़ा ॿारे ॾिनी त टमाटर महांगा हो गया। हाणे जॾहिं सिंध जो फ़सुलु आयो आहे त टमाटो असांजो 100 रुपया धड़ी आहे, जेको महीनो पहिरीं 600 रुपया किलो। त असांजो जॾहिं फ़सुलु लहे थो, असांजी जॾहिं पैदावार अचे थी, जेका हिन सूबे खे हिन मुल्क खे असांजे माण्हुनि खे अनाज जी जेका ज़रूरतूं पूरियूं करे थी, उन ज़रूरतूं पूरियूं करण वारे माण्हू जूं जेके पंहिंजियूं ज़रूरतूं उहे पूरियूं कोन थियूं थियनि। पर हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि चवां त दुनिया में हाणे चवंदा त जेको आबादगार आहे या असांजो जेको हारी आहे उहो अॻिते अचे मशीनगिरीअ ॾे अचे त बहितर जेका उपत खणी सघे थो। हाणे असांजो हारी या आबादगार हिकिड़ो त पढ़ाई लिखाई खां पोइ हिते अवां जहिड़ा पढ़िया लिखिया आबादगार आहिनि, त इन्हनि खे असीं कीअं सभिनी शयुनि खे अॻियां खणी हलूं जॾहिं त एतिरा मुझारा अॻई आहिनि। बिल्कुलु सॼी दुनिया में नवाण अचे पई, जिदत अचे पई, नई मशीनरी अचे पई, हर फील्ड में अचे पई न। ज़राअत में बि टेक्नोलॉजी अची वई आहे, जदीद मशीनूं, पोखण जी मशीन, उनखे लाबारे जूं मशीनूं, कमंद हुजे, सारियूं हुजे, कणिक हुजनि। पर उन जे लाइ पहिरीं जेका ज़रूरत पवंदी आहे उहा पवंदी आहे जेको आहे सो पैसनि जी। त बाबा जेकॾहिं तव्हां वटि एतिरो टको पैसो हुजे त उहा तव्हां मशीनूं वठो। उनखां पोइ ॿी ज़रूरत आहे उनखे सम्झण जी, उन मशीननि खे हलाइण जी, उन तरीक़ेकार। उन जे लाइ वरी तव्हांखे या त तालीम हुजे या वरी ट्रेनिंग हुजे। त हाणे इहा ट्रेनिंग, उहा तरबियत माण्हुनि खे शौक़ु पाए, उहा तरबियत किथां मिलंदी? हिकिड़ा इदारा ॾींदा जेके सरकार जा इदारा आहिनि, जेके ज़राअत जी बहितरी लाइ क़ाइमु आहिनि। ॿियो वरी हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, मोबाइलूं हर माण्हू वटि आहिनि। उन ते जेकॾहिं टच कंदो त सॼी दुनिया जी बाबा कमंद कीअं पोखिजे, कमंद जी कटाई कीअं कजे, सारियूं कीअं वेरजनि, कणिक जी पोखी कीअं कजे, टमाटो कीअं पोखिजे, भिंडियूं कीअं पोखिजनि, इहे सभु जेके आहिनि से असांजे वीडियो पयूं आहिनि सोशल मीडिया ते, उतां माण्हू खणी सघे थो। पर पहिरीं जेका ज़रूरत हिमत अफ़ज़ाई जी आहे उहा असांजे लाॻापियल इदारनि जी आहे, जंहिंजी कारकर्दगी बि एतिरी सुठी कान्हे जो उहो माण्हू खे ट्रेंड कनि। उन जा माण्हू त फील्डनि में चवंदा आहिनि, पर अमली तौर ते असांजे वाराड़ियुनि में माण्हू पहुचनि कोन था। इन जे करे असांजे माण्हू खे पंहिंजी कोशिशि करणी पवंदी। उन सां गॾु अहिड़ा की जीअं तव्हां ॿुधायो त जेकॾहिं मशीनूं अचनि थियूं त उन जा वरी फ़ाइदा त नुक़सान पइनि। असांजो माण्हू जेको आहे उहो बेरोज़गार थी वेंदो। जेका मज़दूरी हाणे सारनि जो जेकॾहिं लाबारो थिए थो, सारनि जी हार्वेस्टिंग जेको कंबाइन हार्वेस्टर चवंदा आहिनि, लाबारो बि कंदो। हीअं चऊं था की त तमामु घणी आबादी कई वेंदी। हाणे त अबा वधाए पियो, जेका ज़मीन बचियल आहे, अबा बुठ आहे, कलर आहे, उनखे बि आबाद कयूं। हाणे त मुर्गो उनखे आबाद करण जे बजाए त ॾिसो त ॿिया बि केतिरा मसइला आहिनि। बिल्कुलु उहा बि नई जेके ज़मीनूं जेके आबाद थियनि पियूं उन्हनि खे उन्हनि जी पैदावार बहितर खां बहितर करण कोई तरफ़ वञनि पिया माण्हू। असांजा ज़मीनदार जेके पढ़ियल लिखियल आहिनि ऐं जेके गैर आबाद ज़मीनूं आहिनि उन्हनि खे बि आबाद करण जा तरीक़ा हाणे निकिरी पिया आहिनि। बाबा जेकॾहिं तव्हांजी कलर वारी सैलाब वारी ज़मीन आहे त उनजे लाइ हिकिड़ा ॿिया भाण अची विया आहिनि। तव्हां जिप्सम लॻायो उन में त जिप्सम तव्हांजी ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधाईंदो, उनजो जेको सैलाब आहे उनखे हेठि खणी वेंदो। उनखां पोइ ॿिया काफ़ी अहिड़ा असांजा जेके फसल आहिनि, माण्हू चवंदा पिया जेकॾहिं सैलाब आहे ॿियो आहे त उनजे लाइ ॿिया हिकिड़ा अहिड़ा फसल ॿिज अची विया आहिनि जेके उहे तव्हां पंहिंजे ज़मीन में पोइ असां वटि आम रवाज़ तौरु बाबा ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधायो त उन में जंतर पोखे वरी उनखे खेड़े छॾियो, ज़मीन जी ज़रख़ेज़ी वधंदी। त इहे सभु तरीक़ा ऐं इहे जेके आहिनि से पोइ टेक्नोलॉजियूं दुनिया में हलनि पियूं। असां वटि बि कुझु माण्हू उनखे शुरू करे ॾिनो आहे, पर इलाही अक्सरियत जेका आहे उहा सादा तबियत आहे, थोरी घटि पढ़ियल आहे। उनजे लाइ उन्हनि खे वरी इहे तरीक़ा जेके आहिनि सोशल मीडिया आहे या हाणे असांजो कचहरी प्रोग्राम हले पियो मेहरान टेलीविज़न, हितां बि त सिखंदा न। जेकॾहिं असांजे मेहरान टेलीविज़न ते अॼु साईं वारा अदीब शाइर सुगड़ सभु आया आहिनि। वरी जेके ज़रीफ़ शोबे सां वाबस्ता माण्हू हूंदा, मालबंद शोबे सां वाबस्ता हूंदा, उहे माल जूं तरबियतूं ॾींदा, ॼाण ॾींदा त माल में कीअं उनजी पालना कजे, कीअं उनजी परवरिश कजे, कीअं उन्हनि जी वाध वीज जे लाइ कहिड़ा जेके आहिनि उनखे खाधो खुराक खाराइजे। कुकड़नि जा फार्म आहिनि, मच्छी जा फार्म आहिनि, इहे सभु जेके माहिर इनशाला पंहिंजे औताक ते महिरान सथ जे शुरू ज़रिए ईंदा त उहा ॼाण मिलंदी। त असीं त चवंदासीं जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि त भई तव्हां जेकॾहिं सोशल मीडिया ते बि कोन था वञो त घटि में घटि असांजा जेके सिंधी चैनल आहिनि, ख़ासि करे मेहरान टेलीविज़न, औताक जो इहो मक़सदु कोन्हे त असीं वेही रुॻो पाण में ॻाल्हियूं करे। औताक जो हिकदमि कॉन्सेप्ट इहो आहे त 4 ॼणा जॾहिं गॾिजी वेंदा त 4 चङियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। हाणे तव्हां अख़बार नथा पढ़ो त माना कचहरी ॾिसो न। बिल्कुलु कचहरी ॾिसो, अख़बार नथा पढ़ो, पाण में कोन था वियो, मोबाइल जे आसिरे आहियो, सॼो ॾींहुं पोइ तव्हांखे जेको ॾिसणो आहे। पर हीअ सभु रंग बि उते मौजूदु हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु हीअ हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते तव्हांखे सभु शयूं मिलंदियूं। तव्हांखे इल्मी अदबी माण्हू मिलंदा, शाइर मिलंदा, तव्हांखे फ़न जे ऐं फ़नी दुनिया जा माहिर मिलंदा, तव्हांखे सुगड़ मिलंदा, जेके ॾोर बेत असांजी जेके पुराणियूं रवायतूं हूंदियूं त बाबा जेके ॾोर बेत ॿुधाइबा, उनखे पोइ गुज़ारतूं ॿुधाइबियूं, उनखां पोइ वरी रागी असांजा वेठा आहिनि। माना हर लिहाज़ खां माण्हू पंहिंजे
रूह खे बि जेको आहे ग़िज़ा बख़्शींदो, पंहिंजे इल्मु अदब खे वधाईंदो, पंहिंजी सोच खे वधाईंदो, पंहिंजा नवां नवां आइडिया सिखंदो त जेके ओताक ते जेके शरीक थींदा उहा पंहिंजी तजुर्बे जे बुनियाद ते पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। हाणे इहो ॾिसंदड़नि ते आहे केतिरो हिन मां फ़ाइदो था वठनि। भला ओताक ज़रूरी आहे न? बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे। भले केतिरो बि सोशल मीडिया अचे, तव्हांजो मोबाइल अची वञे, पर जेके रवायती ॻाल्हियूं आहिनि जेके असां खां निकिरी वियूं आहिनि, जिन खे असीं प्रेक्टिस में कोन था आणियूं, त उहे शयूं तव्हांखे उहे माण्हू ई ॿुधाईंदा, सेखारींदा जेके इन शइ सां लाॻापियल हुआ, या उहे जिन उन्हनि माण्हुनि जेके उहे शयूं ॾिठियूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदा। त बस सॼी दुनिया में पहिरीं चवंदा भाउ केमिकल हणो, फसलनि खे यूरिया बहाणो न हणो, फास्फोरस हणो, तव्हांजी हाणे सॼी दुनिया चए थी बाबा इहे ज़हर आहिनि, इन्हनि खे न अप्लाए करियो, हाणे सिंधी भाण। त हाणे असांजी हे कचहरियूं बि जेके आहिनि माण्हुनि खे उन तरफ़ खणी वेंदियूं। बाबा सोशल मीडिया मोबाइल सॼो ॾींहुं पिया ॾिसंदा, तव्हांजो नज़र बि घटि थींदो, तव्हांजो दिमाग़ बि कमज़ोर थींदो। पर जेकॾहिं लाइव कचहरियूं जेकॾहिं ओताको बहाल कंदा, उनखे आबाद कंदा, त तव्हांजो दिमाग़ सिहतमंद मुआशिरो खपे। त उनजे लाइ असांखे इहे भाण बि खपनि, हीअ कचहरियूं बि खपनि, हिक ॿिए सां मेल जोल हूंदी, कचहरी हूंदी त। सो हाणे साईं सालिमा शाह जी कचहरियुनि में केतिरो अर्सो अदा ज़ुल्फ़कार हिस्बानी अॼु बि ख़त अचनि सां कलाम बि ॿुधाए थो। अदा भला इहो ओताक अव्हांजे नज़र में भला तव्हां बि मेड़, पोइ इहो ओताक, पोइ साईं सालिमा शाह जी ओताक, इहो ॾिठो त वॾा अदाकार वॾा ॾाह ॾिठा, ओताक खे कीअं पिया ॾिसो तव्हां? साईं मुर्तज़ा मजबूर साहिबु, ओताक असांजे इंसाफ़ जी जॻह आहे। ॻोठनि में फ़ैसिला ओताक में थींदा आहिनि, तुर्त फ़ैसिला। शादियूं मुरादियूं ओताक में थींदियूं आहिनि। ॾींहं ॿधबा, सॼे ॾींहं जी कचहरी थक ऐं फ़सुल जी तयारी जे लाइ बि ओताक में सलाह सवाब कबी, खाटी खणण लाइ बि ओताक में सलाह सवाब कबी, महिमान ॿाहिरियों आयो वियो सो बि ओताक में ई रहंदो। कचहरी जेका थींदी सा ओताक में ई थींदी। अचूं था त रेडियो ते त सईद सालिम शाह त हिकु तमामु वॾो दाना हुयो, जहिड़ो राग जो ॼाणू हो, तहिड़ो शाह साईं जो पारखू हुयो, तहिड़ो आवाज़ जो बादशाह हुयो, कंहिं बि शइ में कमी न हुई। हू तुर्त जवाबु ॾींदो उते जो उते ई, ऐं साईं जे लफ़्ज़नि में वॾी माना हूंदी, चई कुझु वेंदो हो, सम्झींदो हो माण्हू। त ओताक लाज़मी आहे। अॼु बि शहरनि में असां वेठा आहियूं त कोन को कमिरो ओताक लाइ छॾियूं था, त ॻोठा माण्हू ईंदो उनखे रहाइणो आहे त ओताक में, माना ओताक असां वटां न वेंदी। ओताक जे हुजण सां असांजा घणा मसइला हल थियनि था, असां में पाण में ॿधी पैदा थिए थी। बिल्कुलु हकल कयूं था, सभु ओताक में गॾु थियनि था, उते जो उते निकिरी न मसइले लाइ निकिरी थो पए माण्हू। न त ईअं रुगो हुजनि शहरनि जा फ्लैट जंहिंमें न आहे छित न भित, न वरी पट, हेठां को ॿियो वेठो आहे, मथां को ॿियो वेठो आहे, पासे में को टियों वेठो आहे, त हाणे हिते त वरी गॾु कीअं थींदा? त ओताक असांजी रवायत में असुल खां हलंदी आई आहे, असुल खां अवाइल खां। छो जो असीं कॾहिं मुंहिंजे दड़े खां वठी ॾिसूं उते बि ओताक हुई, ऐं अॼु बि ओताकूं शहरनि में आहिनि जिते बाक़ाइदे मानी खाराई थी वञे। उते इहो न पुछिबो आहे त तूं केरु आहीं, अबा वे, अबा हथ धोराए, अबा कुझु अबा मानी खा, पोइ पुछंदो दादा अस्सलाम वालेकुम, छा हाल आहिनि, ख़ुशि, हवाल कर। ओताक जेसि ताईं न आहे त ईअं सम्झो त असीं अधु बि न आहियूं। बिल्कुलु ओताक हुजणु ज़रूरी आहे। ज़रूरी आहे, ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई। पर हेॾा दरिया जे कंधीअ ते ओताकुनि में वॾो थियो असां वांगी असां माना हथ धोराए महिमाननि खे उतां सिखिया आहियूं, या ॾाह सॼी या जेको बि ॿ गुफ़्ता असीं ॻाल्हाए सघूं था हितां ई। अदा अनवर सागर कीअं पिया ओताकुनि खे ॾिसो दरिया जे कंधीअ ते, ऐं पोइ कचहरियूं करे वॾा थिया हुआ बि। साईं असांजे ॻोठ जेको अर्ज़ मोहम्मद कादड़ो दरिया जे किनारे ते, दरिया जो पाड़ेसरी ॻोठ, जिते वण बबूर ढोरा डंडूं खोखर डंडू हूंदी हुई हुते। हाणे उहो असां 78 में ॿुॾी आयासीं पके ते, पर उन खां पोइ बि ओताक क़ाइमु हुई असांजे ख़ानदान जी, ॾाढा असांजा रहंदा हुआ हुते। उते ईअं थींदो हो त मंझंदि जो कचहरी हिकिड़े नमूने जी थींदी, ॾोर गुज़ार तूं किताब पढ़ंदा हुआ पिया, हुको हलंदो हो पियो, होॾां घोड़ो बीठो हूंदो, सलाम दुआ हलंदी, मानी पचंदी, सभिनी खे खाराइबी, दुआ सलाम मानी सभिनी खे, चांहि वरी सुलेमानी कारी चांहि, उहा प्यार बि
सिलेमानी चांहि छो पीबी त उन महिल तुर्त खीर न मिलंदो त सिलेमानी चांहि महिमान नवाज़ी हिकिड़ो तरीक़ो हूंदो पेरनि जा ज़िक्र हलंदा हुआ पहिरीं कहिड़ो भड़ो अॼु केतिरा पेर ॻोठ में आया केतिरा होॾे विया ऐं ॿी खूबी 88 वारी बोट जॾहिं आई असां वटि उते आई त पाणी सॼो अची वियोसि ताईं ऐं पाणी अची वियो त माण्हुनि जेके लॾो खणी बंधनि ते पहुता उते वरी अलॻि ओताकूं क़ाइमु थियूं उते नंढियूं नंढियूं ओताकूं क़ाइमु थियूं उते कचहरियूं अलॻि राति जे टाइम ते दारोगा अलॻि वेठा हुते अच्छा असां वारे इलाइक़े में हिकिड़ो ओताक जो लफ़्ज़ जेको आहे इहो क़दीम आहे दरिया खान जो ओताक पुराणे समन जे दौर में मिले थी ओताक चवंदा तुर्की ॿोली जो लफ़्ज़ आहे पर ईरान में कंप्यूटर ओताक अहिड़ा सेंटर आहिनि जंहिंजा नाला ओताक आहिनि हिते ओताक उहा आहे जिते वाक़ई फ़ैसिला थियनि कचहरियूं थियनि जिते माण्हुनि खां हाल वाल वठजनि ओताक में कल्चर ओताक में ॿारनि जी तरबियत थिए थी हिन कचहरीअ मां जेको सभिनी खां वधीक फैज़ हासिल कयो आहे हिन नौजवान कयो आहे अच्छा हाणे ओताक में नौजवान ईंदा ॿुधंदा त ॻाल्हाइनि कीअं था चॿे चिथे कीअं था ॻाल्हाइनि गुफ़्तो कढनि कीअं था ऐं लफ़्ज़ हाणे ओताक मूंखे ॿुधायो त तव्हां चवंदो यार तुर्की ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे वरी भांज कंहिं नमूने जी त हीअ आहे जीअं अजरक आहे बाबा अजरक बि अरबी ॿोली जो चवंदा लफ़्ज़ आहे नीर खे चइबो अजरक पर मुंहिंजे दड़े बाबा अजरक मिलियो आहे जेके पायो वेठो आहे परो त वॾी काई कपिड़ो त अजरक वारी डिज़ाइन अथसि जेका इहा बादशाह जेको पायो वेठो आहे जेके फुलफड़ियूं अथसि न फुलड़ियूं अजरक वारियूं सो नौजवान हिन इंजॉय पियो करे सिखे पियो ईअं असांजा नौजवान मोबाइलनि जे दौर मां निकिरी ही कचहरियूं ॿुधनि जंहिंमें ॾोर गुज़ार त बाबा ईअं आहे ॼण ज़मीन आसमान उथलाए हुजनि जे काठे जो ज़िक्र त फलाणो काठ ही काठ ज़ात त हू ज़ात चांडिया मंगसी फलाणा टीरा उथला छॾनि ज़मीनूं ईअं ॿोली जी ख़िदमत थिए अदब जी ख़िदमत थिए सकाफ़त जी ख़िदमत थिए ईअं वरी कुतनि ते ॻाल्हाइनि घोड़नि जी क़िस्मनि ते ॻाल्हाइनि वरी फसलनि ते ॻाल्हाइनि रांदियुनि ते ॻाल्हाइनि वरी दिले जूं बहादुरनि ते ॻाल्हाइनि वरी पुराणे दौर ते ॻाल्हाइनि वाणियुनि जे दौर ते ॻाल्हाए रोई पवनि ओताक में माना ओताकूं इहो कल्चर असांखे वापसि आणो आहे इहे माण्हू छो लंडन जा पैसा हूंदे बि बर्तानिया जे हूंदे बि चवंदा बर्तानिया जा पैसा ग्रीन कार्ड अमेरिका जो आहे त बि चवनि ॻोठ था वञनि वेहनि ॻोठ में मज़ो आहे सुकून पैदा थियो आहे लतीफ़ साईं चयो ओताक जे बारे में त गंद जिनी जे गोॾ में गंद छा आहे साईं साले जा पुछंदो न बाबा इहो गंद छा आहे गंद माना लोड़ कुणीअ जी जेका हिसो हूंदो आहे उहो लोड़ हूंदो आहे गंद जिनी जे गोॾ में पाबूड़ा पोशाक तिनी जी ओताक राजा रिझी आयो सुरकाबो माना प्यार वहीणो इन में नूरी जाम तमाची जो किस्सो आहे जंहिंमें चवनि था त साईं कचहरी खे ॿुधाइणु चाहियां थो मां हीअ ॻाल्हि कचहरी गौर सां ॿुधे त चवनि भई लतीफ़ साईं रुगो अमीरनि खे हिननि खे ॻायो आहे बाबा हुन पुनू खे ॻायो अथसि साईं जाम खे ॻायो अथसि साईं राणे खे ॻायो अथसि साईं हिननि खे ॻायो अथसि चनेसर खे ॻायो अथसि पर ॾिसो लतीफ़ साईं हिते छा थो करे जाम खे पाणी मिला थो मए हथ में मकड़ी माना नूरी जे हथ में मकड़ी आहे मकड़ी माना ॿेड़ी मकड़ी माना ॿेड़ी मए हथ में मकड़ी जाम हथ में जार सॼो ॾींहुं शिकार कीझर में कालो भई लतीफ़ साईं जाम खे पाणीअ में लाथो आहे इहो आहे ग़रीबनि जो शाइर इहो हिकिड़ी छिछी जेके मच्छी धप बि खिखी हणी उखारियूं छिछी हणा छज पांध तिनी जे पांध थी लॻो थिए लज उभो जाम सहज उभो थो आऊं करे सो लतीफ़ साईं जेको बि भेद चयो आहे उहो हिन ओताक लाइ अवाम लाइ ॾिसो न लतीफ़ साईं खे ख़बर हुई त मां ही मज़हबी मुल्क आहे इन जे करे हुन शुरूआत इहा कई त आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद अवद हू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान वाह 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 कचहरी अञा अॻिते वधी हलंदासीं चांहि अची वियासीं भला हाणे तव्हां सिलेमानी पे चई पर असां वटि बाबा इहो वाड़ो बि मौजूदु आहे मेहियूं बि भलियूं आहिनि कुंडियूं सो उते वरी खुदन बि आहे खुदन ओ खुदन खुदन साईं आयो खुदन हाज़िर आहे वाह वाह साईं हे त वॾो जान लॻो पियो आहे हेॾी सोणी शख़्स साईं अस्सलाम वालेकुम सभिनी खे वालेकुम सलाम साईं तव्हांखे बि साहब भला जा आयो को पहलवान बि घुरायो अथव मला खोड़ो बि थींदो छा बाबा मला खोड़ो कोन इहे सुघड़ आहिनि अच्छा सुघड़ आहे पटके वारा मल बि थींदा आहिनि पटके वारा सुघड़ बि थींदा आहिनि चरिया इहो ॿुध त खीर ॾुहाए छॾी साईं खीर ॾुहाए VIP करे जेको आहे सो VIP वरी छा बि रखी
महिमान जे लाइ साईं मिसरी बिसरी घुराए ऐं बाबा खीर पीअंदव न मिसरी वारो खीर साईं खीर मिसरी वारो पीबो चाचे खे त सवायो पीआरींदुमि ख़ुदा न तूं हे महिमान आहिनि तूं हिननि जे ख़ातिर मानीअ जो बि बंदोबस्तु कर साईं मानी हर शइ तयारु आहे पर तॾो आहे असांजो साईं महिमान नवाज़ी कंदासीं ईअं कीअं सिंधी आहियूं ख़ुदा न भला घोड़े खे ॿधी आहे साईं घोड़े खे खरखुरो हणी ॾाढो जेको आहे नाल बाल साफ़ करे चमकाए करे बीहाराए थो मां यकीन कयो मूंखां वधीक सुहिणो थो लॻे हा घोड़ो त आहे बि सुहिणो साईं टियों चोथों ॾींहुं मेले ते वियासीं ख़ुदा खे गॾु ई वठियो हुयुसि मूं चयो आहे ख़ुदा हल तूं घोड़े खे मेलो कोन घुमियो पर भली घोड़े जो रंग ॾिठई ज़रूरु साईं 5 साल आहे साईं चवंदो आहे मेले ते हलूं था त घुमाईंदो आहे मूंखे घोड़े सां विहारे छॾींदो आहे पोइ वरी मेलो पाण पोइ वरी मूंखे ॿुधाईंदो आहे त हे शयूं थियूं पोइ मां मेलो घुमी आयुमि साईं मां हिकिड़ो सवाल कयां साईं ज़रा तारो वेठो आहे मूंसां भाइरनि कई आहे नाइंसाफ़ी भाइरनि छो साईं मसलो इहो आहे ॿुध जी 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 भला हाणे हिते हिन उताक ते वरी साहिब वठणी पंहिंजा तोखे त का ब्रेक ई कोन थी लॻई सिंध जा सभा जहिड़ो साथियो असांजी उताक प्रोग्राम में हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ मोटी अचूं था त ख़ुदनि जी कचहरी बि ॿुधूं था ऐं जेके हिन पासे महिमान वेठा आहिनि इन्हनि सां बि हाल वाल ओरियूं था सभिनी ॾिसंदड़ साथियुनि खे प्रोग्राम असांजी उताक में आवां जो पंहिंजो मुर्सा मजबूर दुआ आहे त जितू हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो अॼु उताक ख़ुलासो आहे जेके महिमान कही आया आहिनि हिन सां कचहरी थिए पई सो इहो अकबर कचहरी में सदाईं शरीक थींदो आहे अकबर ॿुधासीं अकबर ॿियो ख़ैर आहे तव्हां ख़ुशि आहियो साईं ॿियो ख़ैर आहे तबियतूं सही न अॼु अलाए छो थधो थधो सुबुह खां वठी काॾे वए या परे न न पोइ अलाए असां तयार आहियूं हुकुम कयो चाचे खे थधि लॻी अथई आई कान्हे का चाचे गुड़ ज़रो खाराए गुड़ ज़रो खारायूं गुड़ छो गुड़ वारी चांहि पीअंदासीं ख़ुदा इहे पोइ बुसरी पचाए हिन लाइ सुगड़ जे लाइ मखण वारी बुसरी खाराए बुसरियूं खाराए सको चाचो जान करे हाणे चाचे ॾंद कढिया अथई तयार आहे अकबर तयार आहे तूं भला हाणे हिन सां गॾु रहो हिन खां सिख हा साईं सबक यादि कराईंदो उहो सभु कोन हे सुघड़ आहे बेत ॿुधाईंदो चरिया साईं पोइ स्कूल में बि त बेत साईं पढ़ंदा हुआसीं न मिठड़ा घोड़ा ओरे आ खूब ख़ुशीअ सां दाणो खा पंहिंजे मुंहं तां लाहे लॻाम उहे बेत आहिनि न साईं उहे न बाबा बेत ॿुधाए अबा इहो खीकार कंदी हाणे अबा हाणे ही वरी साईं 7 ॿोलियुनि में खीकार थो करे हा साईं हा साईं कुर्ब जी कचहरी में कई आयल मिज़माननि खे 6 ॿोलियुनि में खीकार कंदुमि भलीकार चवंदुमि सिंधी सिराइकी उर्दू अंग्रेज़ी बिरोहिकी ऐं बलोची ज़बान में भली आए अंगण भोतार सजण ए सोहणनि जा सरदार सजण ॾाढी सिक लगी हुई यार सजण अॼु दर्शन थिया दीदार सजण वाह वाह तेरे आने से मेरी ईद हो गई तुझे देख के सामने ए प्यारा यू हैप्पी हैप्पी फ्रेंड आही मां लफ्ज़ चवां तोखे वेलकम वारा ई घोर मरे वञा ज़ेबा कना ए मां कुल ख़तम मस्कना मुंझारा मिलियो अकड़िन खे आराम ॾिसी तोखे सूर लही विया सारा तुंहिंजे अचण सां गूंदर विसरिया लथा गम गुबार सजण भली आए अंगण भलीकार सजण ए सोहणनि जा सरदार सजण अजीब तुझे ओसियड़े में वाटू वेठो वझाया पियो सिक मां सारे साजन तोखे रूह पंजे के रिझाया पियो कासिद के ही दम दम तोड़े कुर्ब जा कांग उड़ाया पियो बस हाणे हाणे हाकिम तुझू गालियूं ऐं गुण गाया पियो कुछ मिनटन खां पोइ तू भी अची वए वडी अथई का जमार सजण भली आए अंगण भलीकार सजण ए सोहणन जा सरदार सजण मई अंगण सरा मशी अतके थो थरा बिस्मिल्लाह खना यार जानी वह साम लड़ा थई सच्चाई गोम सखिया निभाए है यारानी म मिस्कीन चखा महबूब मिठा मर्शी मजे खुदे तो मेहरबानी मैं हल्क अतके थो हाकिम साईं हमें इलाही बिज़त थई एहसानी ब्या मई चम्मा चखा निद ब्या मई दिल गुशगे दिलदार सजण भली आए अंगण भलीकार सजण ए सोहणन जा सरदार सजण चाचा वाह इंतजार आहा तेरे आवन
जानदा आबा में दे हुण कोल मिठा ए नाज वाला लब नाजुक लालण लाल गुलाबी खोल मिठा तेरी गोहर है गुफ्तार अजब मिठड़ियां बोलियां बोल मिठा आ मैं भी दे वहीं ते को दिल भर जानी मोहब्बत दे भर झोल मिठा कुर्बान थीवा खिल अलावण तू तेरी मुर्क मिठी मनठार सजण भली आए अंगण भली कार सजण ए सोनन जा सरदार सजण जाने न दूंगा मैं आज तुझे सारी रात लगाएंगे गपशप ये मेला होता है नसीबों का किस्मत से मिला है मौका अब कुछ बात करें मुलाकात करें फिर ऐसा वक्त मिलेगा कब चांदे अकबर को नाराज न कर करो मेरे नाम ये आज की शब मेरा अर्ज कबूल करो न करो अब तू है मर्जी का मुख्तियार सजन भली आए अंगण भली कार सजन ए सोनन जा सरदार सजन मट भनी विद जबा मां ये न अबा मां कोई टंगा छड़ी वाह सही वाह परिया मट बच्चा पे है न जा पानी में पियंदा से परिया मंगलो साहब वेठो मंगला साहब भला छा था बुधायो जे अवा ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार पगार मुंहिंजा पवे न पूरी बिलनि में थिए पूरी समूरी और मिले नथी मज़दूरी दुकानदार ॾे न उधार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार चरण खां वई आहे भिंडी तूरी चकर जाया गजर मूरी तयारु कई आहे चपन चूरी राज़ी कयो नंढड़ा ॿार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार दुकानदारनि जो रुगो आहे दटो चाढ़ियो वेठा चांवर अटो पाइण खां वियो आहे कपिड़ो लटो वाल लटे जा घुरनि हज़ार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार डीजल सां गॾु तेल वधी वियो चांहि जो को बि हेल वधी वियो ग़रीब जे लाइ वेल वधी वियो कीअं रिझायूं नंढड़ा ॿार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई कयो महांगाई अहिड़ो अचर कयो महांगाई अहिड़ो अचर सॼो ॼाणो आहे ब्लड प्रेशर नथा खाऊं कहिड़े जी शुगर काॾे वञूं हाणे बीमार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार खाधु मंगला रब खे सतायूं राज जी थिए रब सतार छाल महांगाई पवंदई मार छाल महांगाई पवंदई मार ॾींहों ॾींहुं वधियो आज़ार छाल महांगाई पवंदई मार साईं वाह 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 मंगला सही वाह हे त मुंहिंजे अंदर जी ॻाल्हियूं कंहिं ॿुधायूं साईं तव्हांखे त सभु मुंहिंजो बयानु करे वियो साईं हा ज़रूरु 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 हेॾां पर हेॾां वेठो आहे असांजो नंढड़ो वेठो आहे माना अॼु जे दौर में ॿार माना कचहरीअ में वेहे त इहा वॾी ॻाल्हि आहे साईं ईअं आहे न साईं सो अब के पियो लॻे हिन ओताक ते वेही करे बाबा सां गॾु ओताक ते अची करे के पियो लॻे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आलिम आऊं साण भरियो थो भेर करे वाह पाण न आहे ॼाण मांडी मुंड पखेड़ियो जीअं त अगरि आऊं ॻाल्हि कयां ओताक जी त यकीनन पुराणे दौर में जॾहिं असांजा जेके एंसेस्टर हुआ जॾहिं उहे गॾु थींदा हुआ त ओताक हिकिड़ी यूनिवर्सिटी हुई जंहिंमां ओताक मां पोइ वरी अॻियां हली क्वाइन थियो यूनिवर्सिटी त अॻे जा आऊं ख़ुदि किसा ॿुधंदो आहे त असांजा जेके एंसेस्टर हुआ उहे ओताक में वेहंदा हुआ मसला सुलझाईंदा हुआ माण्हुनि जा ॾुख सुख जूं ॻाल्हियूं थींदियूं हुयूं पोइ वरी बानी वग़ैरह वग़ैरह पर अगरि असां हींअर जे दौर में अचूं त असां ॾिसंदासीं त असां पूरी तौर ते उणाइनि खां घिरजी विया आहियूं असांजे चौधारी तौर ते उणायूं आहिनि जीअं जिन मां हिकिड़ी उणाई असांजे खीसे में पई आहे जेका आहे असांजी मोबाइल फ़ोन अगरि आऊं हिन बैत खे ॾिसां आलिम आऊं साण त आलिम उस्ताद खे बि चइबो आहे असांजे हिन दौर में उस्ताद तोड़े शागिर्द ॿई कैरेक्टर मोबाइल फ़ोन खे तमामु घणो यूज़ था कनि छो जो उन्हनि जूं जेके रोज़मर्रा जूं एक्टिविटीज़ आहिनि दैट डिपेंड्स ऑन फ़ोन नॉर्मली छो जो असांखे आदत पइजी वई आहे मोबाइल हलाइण जी असांखे कोई शाइरी यादि करणी आहे असां फ़ोन ओपन कयूं था गूगल वग़ैरह ते उहा शाइरी सर्च करे उनजो शाइर सर्च करे या को किताब डाउनलोड करे पढ़ूं था असांखे त लॻे थो त असां पंहिंजो टाइम बचायूं पिया पर असल में इहो ई टाइम वेस्ट आहे
छो जो इन सां गॾोगॾु असां फ़ोन इस्तेमालु कयूं था पर इन सां गॾोगॾु असांजी हेल्थ ते इलाही असरु थो पए। बिल्कुलु हिकिड़ी रिपोर्ट ज़ाहिर थी आहे जंहिंमें जेका वर्ल्ड वाइड तौर ते त जॾहिं को नंढो ॿारु 2-3 सालनि जो फ़ोन थो हलाए त उन ते बाक़ाइदा एक्सपेरिमेंट कयो वियो आहे हिकिड़े ॿार ते। तक़रीबन 2 सालनि जो ॿारु हो, उनखे कार्टून जी हिकिड़ी वीडियो ॾेखारी वई जेके तक़रीबन अधु कलाक जो एपिसोड हो हिकिड़ो। उन में उन ॿार खे हिकिड़े तौर ते ॾिठो वियो त हू हिकिड़े टाइप सां हिप्नोटाइज़ थी वियो आहे, का ॻाल्हि कोन पियो ॿुधे। हुनखे इवन अगरि को चए पियो उन नालो पियो पुकारे हू हुनखे जवाबु नथो ॾे। एतिरी हद ताईं असां में जेको आहे एडिक्शन अची वई आहे। एडिक्शन इन ई करे असां हिन एडिक्शन वर्ड यूज़ कंदासीं इन जे लाइ। त अगरि असां पंहिंजे पाण खे जेको आहे सो पंहिंजे टाइम खे सही सां इस्तेमालु करणु चाहियूं था त बहितर इहो ई आहे त थोरो फ़ोन खां थोरो पासे ते रहिजे, छो जो फ़ोन असांजे इलाही जेका स्ट्रेंथ आहे उनखे घटाए पियो। जीअं सोचण जी स्ट्रेंथ हुई, अॻे जा माण्हू सोचण में काफ़ी टाइम लॻाईंदा हुआ, सोचींदा हुआ, पंहिंजे दिलि जो कमु कंदा हुआ। हाणे असां चैट जीपीटी, डीप सीक, परप्लेक्सिटी, मेटा AI इन्हनि जी मदद सां पंहिंजो फ़ैसिलो पिया वठूं। हालांकि हू AI बॉट आहिनि, हुननि खे एतिरी ख़बर न आहे। दे आर मेड अप फ्रॉम ह्यूमन, हुननि खे माण्हू ठाहियो आहे। भला हली त ईअं अचूं त जेके ॿारहाड़ीअ जा नौजवान जेके ॿार आहिनि तव्हांखे ॾिसनि पिया उहे त तव्हां त ॾाढो माना हीअ जेका मोबाइल जी ॻाल्हि पिया कयो, JPT जी पिया ॻाल्हि कयो, ॿियो पिया कयो त मोबाइल खे ॾिसण लाइ ॿार लाइ नुक़सानु आहे, पर असांजो त ॿारहाड़ीअ जो ॿार अञा स्कूल ई कोन पियो वञे, उनखे तव्हां छा चवंदव, उनखे कहिड़ो मशवरो ॾींदव? मुंहिंजो मशवरो इहो ई आहे तमामु मुंहिंजे भाइरनि लाइ त पढ़ाई में अॻियां वधो। छो जो भले तव्हां कंहिं ॻोठ मां बिलोंग कंदा हुजो या कंहिं सिटी मां, इट डज़ंट मैटर। तव्हांखे अॻियां वधिणो आहे, तव्हांखे सिंध जो नालो रोशन करिणो आहे, तव्हांखे पाकिस्तान जो नालो रोशन करिणो आहे। जेको तव्हांखे अॻियां हली ॿाहिरि मुल्क में वञो, तव्हां उते रिसर्चिस कयो, तव्हां साइंटिस्ट थियो, तव्हां अॻियां हली अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾियो जिन सां पंहिंजे मुल्क, पंहिंजे सिंध, पंहिंजे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो नालो रोशन थिए। माना इहो तव्हांजो चवण आहे त तालीम बि ज़रूरी आहे, कंप्यूटर बि सिखणु घुरिजे ऐं मोबाइल जो जेको फालतू जेको इस्तेमालु आहे, अजायो जेको इस्तेमालु आहे उहो न करणु खपे। ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई ऐं तालीम इहा ई आहे जेको शऊर ॾिजे। ऐं हीउ नौजवान जेको हिते वेही ओताक ते या कचहरी करे पियो सॼी, त असां चऊं था सिंध जा सभु जेके बालक आहिनि ईअं पढ़ी लिखी हिक ॿिए सां हिन ई ओताक ते वेही कचहरी कंदा त मूंखे ख़ुशी थींदी न। इहा ई सुठी ॻाल्हि आहे त वॾनि जे विच में वेही बाबा ॻाल्हाइबो, इहो कमाल आहे। सो हाणे बाबा खे जो त कचहरी असां कयूं था, डॉक्टर साहिबु साईं पहिरियों PhD आहे ऐं सुफ़ी यूनिवर्सिटी भिटशा में पाण आहिनि प्रोफेसर। सो हाणे साईं भला हीअ ओताक ऐं पोयां तालीम ऐं भिटाई जो अंगण के पिया ॾिसो हिन ओताक खे? पढ़णु त परूड़णु, वाह, ऐं इनखे ईअं बि चई सघिजे थो, पढ़ी सघिजे थो, पढ़णु त कड़ हणणु, यानी उनखे मुकमिल सम्झणु, हीअं सां हंढाइणु। पढ़णु आहे मज़ाक। सबक सिपेरिन जे अंदर कई ओताक, अंदर में ओताक, तूं पार लंघाई पाक, ऐं हर्फ न ॼाणा हिकिड़ो। मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सिंध, उन सिंध में हैदराबाद, नेरून कोट, कलोड़नि जे दौर में हैदराबाद, वरी इन सॼे छोड़ सां तमर जा ॿेला ऐं समुंड जे किनारनि खां ईंदड़ सुरहाण जूं हवाऊं, ऐं उन में सिंध में सिंधू जे ॿिन्ही किनारनि ते रहंदड़ सिंध जा सॿाझड़ा मारू, सांगी या ॾोथी या जेके बि असां नाला वठूं, ही जेका ओताक आहे ही असांजी कचहरी जो हिकिड़ो तसलसल आहे। दुनिया सॼी में जॾहिं बि असां मुअल्लिम ऐं तालिब इल्म खे ॾिसूं था त उन में असांखे सिख्या जा अमल अॻियां अचनि था। ओताक
दानाई, शऊर, सियासी समाजी सुजागी, बेदारी ऐं इन्हनि खे पाण में समाजी ताने पेटे में जोड़ण जो जी हिकु अहिड़ी डोर आहे जंहिं डोर सां सिंध जा वॾड़ा, सिंध जा नौजवान ऐं सिंधी धरती ते रहंदड़ न्याणियूं घरनि में कचहरियुनि जो शऊर मौजूदु हो। इहा इनखे जेकॾहिं ॿियो नालो असां ॾियूं था त इहा असांजे सिंध जी अनमोल तहज़ीब आहे। इहा असांजे सिंध जी उहा हिकिड़ो रूप आहे जंहिंखे अॼु ताईं असां दुनिया जे ॾे तोड़े परॾे में बयानु कयूं था। मुर्तज़ा साईं, ॻाल्हि इहो आहे त जेके बि असांजा हिते वॾड़ा वेठल आहिनि, इन्हनि खे जेके बैत यादि आहिनि, इन्हनि वटि जेको इल्मी लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे, उहे मुफ़रिद लफ़्ज़ हुजनि, मुरतब लफ़्ज़ हुजनि, उन्हनि खे जेकॾहिं तव्हां घाड़ेटे में ॾिसंदो, हर लफ़्ज़ ख़ुदि ज़ाती तौर ते तारीख़ आहे। असां यकीनन हिन जदीद दौर में हिकिड़े पासे हिकिड़ी इक़्तिसादियात जी डोड़ में हलूं पिया, उन में असांखे हलणो आहे। यकीनन छो जो दुनिया में तव्हां ॾिसंदो त असां हींअर पंहिंजे पाण खे अकेलो नथा करे सघूं। जेका बि जदीद टेक्नोलॉजी आहे उन में असांखे उन सां गॾु हलणो आहे। पर असल में असां हींअर जेकॾहिं तइलीमी इदारनि जो ताञो पेटो ॾिसूं था, चाहे स्कूल हुजनि, चाहे कॉलेज हुजनि या यूनिवर्सिटियूं हुजनि, त उन में जदीद इल्म जा जेके तक़ाज़ा आहिनि उन डोड़ में असांजा उस्ताद मोहतरम तहक़ीक़ बि कनि पिया, ॿारनि खे सेखारीनि पिया, पर असांजा जेके समाजी क़दुर आहिनि उन्हनि समाजी क़दुर उहो कमु कंदा आहिनि त तव्हांजे ख़ानदान खे जोड़ीनि था, समाजी क़दुर तव्हांखे साञाह ॾियनि था, समाजी क़दुर तव्हां में सहप पैदा कनि था, समाजी क़दुर तव्हांखे शऊर ॾियनि था। समाजी क़दुर हू छा साईं चयो न त सॼण ऐं साणे हिकु अणासी विसरे, समाजी क़दुर असांखे बेनको थियण खां बचाईंदा आहिनि। अणासी माना बेनको नक जो ॾाढो, हैफ़ तनी खे हो वतन जनी विसारियो, यानी पंहिंजी धरती जी जेको सिक्का उन खां बि तव्हांखे बरक़रार रखण जे लाइ समाजी क़दुर जेके से हिन समाज जी तक़ाज़ा इहा आहे त हिकिड़े पासे तव्हां दुनिया सॼी जो इल्मु सिखो, पर ॿिए पासे तव्हांजे सिंध जो असुल जेका ताञो पेटो आहे उन खे तइलीमी इदारनि में गॾु खणी हलो। खोड़ सारे उस्तादनि खे ही जेके असांजा वॾड़ा वेठल आहिनि, जेके हिननि खे बैत यादि आहिनि, इहो चटा भेटी जो रुझान आहे। बिल्कुलु इन चटा भेटी जे रुझान खे असांखे तइलीमी इदारनि सां ॻंढणो पवंदो ऐं ॻंढणु घुरिजे। ऐं उन में जेके बि वस वारियूं थुरियूं आहिनि, यकीनन उन्हनि खे जेतिरी जेको माण्हू महिनत करे पियो उनखे अञा अॻियां अचिणो पवंदो। ऐं हीउ जेको असांजो इल्मी शऊर आहे, इन शऊर खे कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे पंहिंजे पाण खे हिन दौर में बि ॻंढणो पवंदो। ऐं इहा असांजी हिकिड़ी जुस्तजू आहे। मां हिकिड़ी तव्हां सां नंढड़ी नज़म आहे उहा बि आउं शेयर करे थो छॾियां। कचहरी तालीम जेका आहे इहे ॿई लाज़िम आहिनि साईं। बिल्कुलु जीअं आहे न, ॾिसो डॉक्टर साहब ॻाल्हि कई, पर जदीद ताक माना हाणे जिते तव्हां मोबाइल बि हलाए सघो, मोबाइल जी ॻाल्हि बि करे सघो, उते वरी न तालीम जी बि ॻाल्हि कयो त तालीम उहा जंहिंसां गॾु कंप्यूटर बि सिखो, अवां दुनिया जे ॾाहनि खे बि पढ़ो ऐं पोइ तव्हां दुनिया में वञी सघो था। इनखे मञणो पवंदो। पर अॼु जे दौर में वरी अञा बि हिकिड़ी तव्हां ॾाढा ॾाह वेठा आहियो। नौजवान चए थो साईं पढ़ूं लिखूं पर असांखे नौकिरी मिले कोन थी, मार्कूं जेके आहिनि उहे बि जेके असांखे उन हिसाब सां मयार सां कोन थियूं मिलनि। हाणे उते बि तालीम जे सिस्टम में बि का न का किथे मिले आहे का। सागर साहब तव्हां कीअं चवंदो? डॉक्टर साहब वेठो मां सम्झां थो त हीउ जेको तव्हां सुवाल उथारियो आहे इहो ओता कलाम आहे त आख़िर पढ़ंदड़ नौजवान छा कनि, उहो कहिड़ी तइलीम हासिल कनि जंहिंमां उन्हनि जो रोज़गार थिए, रोज़ी थिए। मिसाल तौर मूंखे दोस्त मिलिया बोरे में, चयूं यार नौकिरी कान्हे। मां चयो ॿुधो, तव्हां कंपोज़िंग कयो सिंधीअ में, अंग्रेज़ी में कयो, उर्दू में कयो, एडिट कयो, तव्हां ग्राफिक्स सिखो, तव्हां टाइटल ठाहियो, तव्हां कैलीग्राफी कयो, तव्हांखे रोज़गार जा दरवाज़ा खुलंदा। तव्हां मैकेनिक थियो, तव्हां प्लम्बर थियो, उन जो कोर्स कयो। इहे अहिड़े क़िस्म जा टेक्निक वारा कोर्स कंदा। हाणे AI रोबोट साइंस जो जेको इल्मु पियो अचे ऐं डेटा साइंस जो इल्मु पियो अचे, उन में सभु कुझु आहे। सॉफ्टवेयर जेको आहे
टॉप 10 जेके बिज़नेस आहिनि धंधा आहिनि उन में सॉफ्टवेयर आहे सर्जन आहे ज़राअत हाणे साईं ॻाल्हि कई 70-80% जेको आहे असांजो दहकानी मुल्क आहे ही सॼो सूबो जेको आहे दरिया सिंध नालो ई सिंधु दरिया जे किनारे ते आहे सिंध नालो सिंध माना दरिया सिंध जी लफ़्ज़ जी माना दरिया आहे ऐं जेको हितां जेके मिस्र जा फिरौन आहे हिननि खे कपिड़ो जेको मिलियो आहे इहो बि मलमल जो कपिड़ो हो सिंध जो हितां जो जंहिंजो वरी ईसा अलैहिस्सलाम खे पारायूं उहो बि कपिड़ो इहो ई हो जंहिंजो वरी इंजील में ज़िक्र बि आहे त हेॾी वॾी सिंध हेॾी वॾी धरती उन जा असां बेरोज़गार लॻा पिया आहियूं अॻे ही जेके साईं इज़बानी साहिब राई वेठा आहिनि साईं वेठा हेॾा हज साहिब नबी बख्श साहिब वेठा आहिनि इहे चवंदा अॻु तालीम जेका पिराईंदा हुआसीं त नौकिरियूं बि उन मयार सां मिलंदियूं इज़त ऐं एतिराम सां हाणे नौजवान बेचैन कंहिंखे मिले पई नौकिरी त उहो बि वाका पियो करे जे नथी मिले वाको पियो करे चए पियो त पढ़ी लिखी छा कंदासीं इन जे दगल हाणे भला उहे उस्ताद कोन्हनि उहे उन्हनि जेके इदारनि में वॾियुनि वॾियुनि चवंदा आहियूं त सीटुनि ते वेठा आहिनि उहो को मयार न रहियो आहे पोइ इहो कीअं थींदो भला मां गुज़ारिश कयां त अॻु में डोमिसाइल जी ऑफिस में 20-25 माण्हू कमु कंदड़ हूंदा को नंबर लॻाईंदो को फोटो कढंदो को ही कंदो को कंदो 20-25 माण्हू हाणे उहे हिकिड़ी माई वेठी आहे ॿियो 2-3 माण्हू वेठा आहिनि ऐं सॼो कमु कंप्यूटर करे छॾियो आहे अॻिते हली तव्हांजो रोबोट जेको आहे जेका रोबोट माई ठाही अथनि रोबोट मर्द ठाहियो अथनि उहे तव्हांजी किचन जो कमु कंदा उहे तव्हांखे ज़ोर ॾींदा तव्हांजी सफ़ाई कंदा त माण्हू जेको आहे उहो अकेलो थी वेंदो उनखे रोज़गार जा नवां ज़रिया ॻोल्हणा पवंदा तंहिंजे करे एलन मस्क थो चए त हाणे असांखे ॿियो हिकिड़ो गोलो ॻोल्हणो पवंदो जिथे हली रहणो पवंदो जिते पाणी बि हुजे ॿियूं सहूलियतूं हुजनि उते अॼुकल्ह ही जेका मोबाइल आहे थी सघे थो ईंदड़ 50 साल ताईं तव्हांजी मोबाइल ख़तमु थी वेंदी तव्हांजो दिमाग़ जे ज़रिए राब्तो थी वेंदो त तव्हांखे दौर सां हलणो पवंदो होॾे वरी तव्हां वेंदो शासन में या ही जेके इलाइक़ा आहिनि मंदर वारा उन्हनि में वेंदो त तव्हांखे सुबुह जो हिकिड़ी बस वञे थी ॿिए ॾींहुं वरी ॿी बस थी वञे उते वरी मोबाइल बि कान्हे माण्हुनि वटि सिग्नल बि कोन्हनि उते अञा ताईं 30-20% अहिड़ा माण्हू बि आहिनि पर साइंस सां हलणो पवंदो असांखे कुल्हो कुल्हे में मिलाए हलणो पवंदो ऐं साइंसी इल्म सिखणा पवंदा AI ख़ासि तौर ते इहो सिखणो पवंदो आर्ट फन माना खाधे जी साइंस खाधो ठाहिण जो हुनर बि अचणु घुरिजे तव्हांखे ज़बरदस्त होटल में रोज़गार मिली वेंदो राग अचणु खपनि रक्स अचणु खपे तव्हांखे मौसीकार कोन्हनि सिंध में मौसीकार कोन्हनि रहनुमा जो कढणो पवंदो त जेकॾहिं BA जी डिग्री आहे इंजीनियरिंग जी डिग्री आहे या MBA जी डिग्री आहे त असांखे नौकिरी खपे उहा बि सरकारी खपे इहो रहनुमा कढणो पवंदो तव्हांजो डिग्री MBA हुजे BE हुजे BA हुजे तव्हांजी नौकिरी तव्हांखे इहो इल्मु तव्हांखे तॾहिं कमु ॾींदो जॾहिं तव्हां में सलाहियतूं हूंदियूं ॿिए नंबर ते तव्हांखे इल्मु रुॻो नौकिरी लाइ कोन्हे इल्मु त तव्हांखे उथणु वेहणु कपिड़ो पाइणु खाइणु पीअणु ॻाल्हाइणु सभु सेखारींदो बिल्कुलु सुठी तालीम आहे त इहो कॉन्सेप्ट असांखे नौजवान कढणो पवंदो आहे पढ़ो छाजे लाइ नौकिरी कोन मिलंदी बाबा नौकिरियूं कोन मिलंदियूं पर ज़िंदगी गुज़ारण जो ढंग उनजो तरीक़ा तव्हांखे मिलंदो बाक़ी जेके साईं ॻाल्हि कई त नवां तरीक़ा नवां जिदत अचे पई तव्हांखे हींअर तव्हांजो लाइट लॻाइण वारो बि आहे जेकॾहिं इहो पंहिंजी बहितर तरीक़े सां मैनेजमेंट कंदो त हींअर इवेंट मैनेजमेंट जा जेके फंक्शन थियनि था उन में बि उनखे इहा एक्सपर्टीज़ हुनजी कमु ॾींदी इहे टेक्निकल शयूं सिखणियूं पवंदियूं उन सां गॾु इल्मु पवंदो त उन में वधीक माज़रत सां ॾिसो असल जंहिं ॻाल्हि खे असांखे हींअर हिकिड़ो सवाल असांजे अॻियां बीहे थो तव्हां जेकॾहिं थोरो हिकु सदी पोइते वेंदो हीउ जेको लफ़्ज़ असां जदीद इस्तेमालु कयूं था न मॉडर्न इन खे चइबो आहे दैट्स नॉट ए मॉडर्न एरा इट्स अ पोस्ट मॉडर्न एरा हीउ जेको आहे असांजो जदीद दौरु 100 सदी पहिरीं हुई जंहिं टाइम में मशीन प्रोडक्शन जो दुनिया में इनकलाब आयो हो यकीनन असांखे पंहिंजी उन जेको जिदत वारो सिलसिलो आहे उहो अॼु बि असांखे जारी रखिणो पवंदो पॉइंट ऑफ व्यू इहो आहे जंहिंमें असांखे पंहिंजे शऊर वारा जेके माण्हू आहिनि असांजी पंहिंजी हीअ जेका ओताक जी कचहरी आहे उनखे ॻंढिणो पवंदो छा असां पंहिंजो जेको तहज़ीबी सिलसिलो आहे असांजी साञा आहे भिटाई जो रिसालो आहे जेके असां वटि इल्मी दानाई आहे उनखे गॾु खणी हली पोइ असां इल्मु हासिलु करियूं मां तव्हां सां सहमत आहियां इहा शइ इन जे करे जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां छो जो जेकॾहिं तव्हां पंहिंजे साञाह पंहिंजे इन इल्मी ढांचे खे छॾे करे छो जो सिंध जो माण्हू अॼु बि चाहे कैनेडा में हुजे चाहे अमेरिका में हुजे चाहे कहिड़े बि ॾेह परॾेह में हुजे
उहो पंहिंजे शऊर सां गॾु पंहिंजे डिग्रियुनि सां गॾु इहा ॻाल्हि उते मञराए थो त मुंहिंजो हिकिड़ी तहज़ीब सां तालुक़ु आहे ऐं दुनिया जा जेके बि जदीद मुल्क आहिनि उहे छा कनि था पंहिंजो वैल्यूज़ पंहिंजो जेको सिस्टम आहे उहो गॾु खणी हलनि पिया। हा मां तव्हांखे ॿुधायां थो अॼु जे दौर में तव्हां जदीद ॻाल्हि कई न तव्हां सिंधी ॿोली जो ॾिसो सिंधी ॿोली में नुक़्तनि जो जेको गड़बड़ थियल आहे तव्हां ॿिए जा नुक़्ता ञे जा नुक़्ता ॼे जा नुक़्ता इन सॼे असां कीपैड अगरि इस्तेमालु कयूं था यकीनन असांखे इलाही दुरुस्तगी खां कमु वठिणो थो पए। मां इहा ॻाल्हि कयां थो जेकॾहिं असांजो उस्ताद स्कूल में असांजो उस्ताद कॉलेज में ऐं असांजो उस्ताद जेके यूनिवर्सिटीज़ में माशाअल्लाह आहिनि जदीद तहक़ीक़ कनि पिया उन्हनि जे हिसे में अञा घणो कमु अचे पियो करणो आहे जेको हा शागिर्द खे त मुतमइन करणो आहे न साईं मां बि ओताक में इन ॻाल्हि ते अचण थो चाहियां त माण्हू चवण सम्झनि था जी जी त टैग लॻे हिकिड़ो हिकिड़ी न्याणीअ जी वीडियो वायरल थी आहे त टैग हुजे MBBS जो हाणे टैग जी ज़रूरत का बि कान्हे का टैग जी पीर हुसामुद्दीन राशिदी अली मोहम्मद राशिदी हिकिड़ो दर्जो पढ़ियल कोन आहे अणपढ़ियल हुआ माना पढ़िया त हुआ घर में पढ़िया हुआ मदरसे वांगुरु ईअं पढ़िया हुआ पर सफ़ीरो चाइना जो अली मोहम्मद राशिदी ऐं अख़बार जो एडिटर हो सिंध ज़मींदार जो ऐं हुसामुद्दीन राशिदी अलाए केतिरनि इदारनि जो डायरेक्टर ऐं अॻवान हो तारीख़ लिखी हुन अॼु बि जेके न्याणियूं अथव मां तव्हांखे ॿुधायां जेके हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पैगाम जूं यादि हाफ़िज़ आहिनि बदीन में वञो तव्हां टटे में वञो तव्हां उन्हनि खां बैत जो तसलसल बि जीअं ही असांजा वॾड़ा पढ़नि पिया पर वरी तारीख़ जो तसलसल बि तव्हांखे ॿुधाईंदा इनखे चइबो आहे लोक ॾाहप इनखे अंग्रेज़ी में चइबो आहे फोक विज़डम द फोक विज़डम इज़ बीइंग सर्क्युलेटेड एंड डिसेमिनेटेड एट आवर गेस्ट हाउसेस एंड आवर ओताक्स इहा असांजी असुल माना जेका आहे सो इल्मी तांजो पेटो आहे इन सां ॻंढिजी पोइ तव्हां ज़रायत जो इल्मु तव्हां ॿूटनि जो इल्मु जदीद इल्मु या ॿियो जेको तव्हांखे दुनिया में हिन दौर में इक़्तिसादियात या पंहिंजे गुज़र सफ़र लाइ घुरबल महारतूं आहिनि उहे तव्हां हासिल करे पोइ अॻिते वधो। डॉक्टर साहब आउं चवां तव्हां बेत शेर ॿुधाइण पिया चयो शेर ॿुधायो त पोइ ख़ुदि बि सफ़ा इंतज़ार में बीठो आहे त मानी लॻाए महिमाननि जे लाइ साईं ॿियो अर्ज़ु इहो आहे त बाबा तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो था पर ॿेली सिंधीअ में थोरो ॻाल्हायो अंग्रेज़ी मिक्स था कयो असांजा ॼट सम्झनि ई कोन था न सिंधी माण्हू किथे बि ॼट कोन्हे छो जो अॼु खां तक़रीबन 1800 में साईं वारा सभु वेठल आहिनि डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जेको हिते सिंध में आयो उन 1866 में शाह जो रिसालो तरतीब ॾियारियो हो उन में असांजे सिंध जा माण्हू गॾु शामिल हुआ उन कमेटी में ऐं उन खां पोइ 1853 में असांजी जेका मौजूदा सूरत तख़्ती आहे उहा तरतीब आई ही उहा ॿोली अथव जेका ओरल ज़बानी ज़रिए असां वटि मौजूद रही आहे सिंध जो माण्हू माफ़ कजो मां इन सां तव्हां सां मुतफ़िक़ नथो हा ॿोली जेका आहे असां जॾहिं गुफ़्तगू कयूं था न उन जा रुख़ अलॻि अलॻि हूंदा आहिनि हिकिड़ो रुख़ असांजा वॾड़ा हूंदा आहिनि हिकिड़ो रुख़ असांजा तालिब इल्म हूंदा आहिनि हिकिड़ो रुख़ असांजा जेके ओताक खे दुनिया में किथे अगरि ॿियो माण्हू ॿुधे पियो त उन ॾे असांजो रुख़ हूंदो आहे त जीअं असां कोशिशि इहा हूंदी आहे त जीअं सभिनी सां असांजी जेका गुफ़्तगू आहे उन में असां सां ॻंढिजी वञनि मुंहिंजी हिकिड़ी नज़म लिखियलु आहे पंहिंजी ही महफ़िल ऐं प्यारा कचहरी वाह करियूं पाण में कुर्ब वारा कचहरी भिटाई कलंदर जो पैगाम ही आहे सचल सच सारो सचारा कचहरी सरह साग साओ मखण साण मानी हींअर तव्हां ॻाल्हि खाई खे ॾकन खेत वारा कचहरी हिते संग सोना ऐं सुरहाण ॿारो वाह सुभान अल्लाह हिते संग सोना साईं ज़रायत वारो वेठो आहे हिते संग सोना ऐं सुरहाण ॿारो छो हिते कन बनियूं ऐं ॿारहा कचहरी वाह ऐं चरी चेट में आहे चांडाण चौॾिस चांडोकी जेका चेट जी मौसम में हूंदी आहे चरी चेट में आहे चांडाण चौॾिस चवण चंड आयो आचारा कचहरी ऐं रहेशल सलामत ही धरती असांजी सुभान अल्लाह रहेशल सलामत महराण ऐं ही असांजी सिंधड़ी रहेशल सलामत ही धरती असांजी इन जे करे हिते कन सिंधूअ जा किनारा कचहरी वाह 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 सभिनी जे लाइ बाहूं ॿधी अर्ज़ु कंदुसि त इन ई लाइ अव्हां सां अली थियो मुखातिब इहो नज़म लिखियल आहे मुंहिंजी आख़िरी वराणे में करियो पाण में सभु ख़ुदा रा कचहरी वाह वाह महिरबानी करे कचहरियूं कयो तफ़ावतूं छॾियो घणा झगड़ा थी विया हाणे असांखे पाण में ठाह करे इल्मी मैदान में अॻिते वधो बेशक सभिनी सही वरी इहा लाइन पढ़जो पाण में जहिड़ा झगड़ा छॾे हा इन ई लाइ अव्हां सां अली थियो मुखातिब वाह
इन लाइ अवां सभिनी सां अली थियो मुखातिब करियो पाण में सभु ख़ुदा रा कचहरी ख़ुदा खे वञो कचहरियूं कयो ही ख़ासि तौर ते उन्हनि सां मुखातिब आहियां जेके वस वारा आहिनि जेके सिंध जे ज़मीनुनि लाइ जेके सिंध जे खेतुनि लाइ घणो कुझु करे सघनि था पर अलाए छो नथा कनि जे नथा कनि त उन्हनि खे करणु घुरिजे छो जो ही पैगाम असां भिटाई जी धरती तां उन्हनि सां शेयर कयूं पिया महिराण जे हिन चैनल तां असां शेयर कयूं पिया ऐं यकीननि जेकॾहिं कंहिं न कंहिं तरीक़े सां को नुक़्तो बि किथे पहुची वेंदो आहे त उन में असांजे सिंध जे मारूअड़नि जी भलाई कचहरी जी सूंहं जेका शाह जा बेत या अमल फ़कीर जा बेत या उस्ताद बुखारी अवामी शाइर माण्हुनि जे दिलनि में रहंदड़ उस्ताद मोकलानी ते बि शेर चयो आहे काफ़ी चया पर हिकिड़ो जेको मूंखे यादि आहे मोरे ऐं दादू जे ॻंढा पे ते आहे त चवां थो त तोखां छॾियां मोकिलाए चवां थो त तोखां छॾियां मोकिलाए मता मूंखां मुंहिंजी मां मोकिलाए 2-3 मिंट तरसो भली पोइ हलजो 2-3 मिंट तरसो भली पोइ हलजो कच्चे खां पके खां अचां मोकिलाए उन हादिसे खे भला कोट जे छा उन हादिसे खे भला कोट जे छा ज़मी खां ॼण आसमां मोकिलाए टुटी पवंदी उस्ताद दादू जी दिलि टुटी पवंदी उस्ताद दादू जी दिलि बुखारी खां मोरो मता मोकिलाए बुखारी सां करे हिकिड़ो पंहिंजो बि शेर नंढो ॿुधायां थो त टुटल ॾारनि खां पुछियोसीं टुटल ॾारनि खां पुछियोसीं उॾण वारा किथे आहिनि सुकी विया पन वरी सावा फुटण वारा किथे आहिनि जॾहिं पिंघूं वयूं पटजी तॾहिं पेरनि उते आंदो जॾहिं पिंघूं वयूं पटजी तॾहिं पेरनि उते आंदो हवा उन जे हिंदोरनि में लुॾण वारा किथे आहिनि जॾहिं गर्दन कटाइण लाइ चमन में गुल बचो हिकिड़ो जॾहिं गर्दन कटाइण लाइ चमन में गुल बचो हिकिड़ो तॾहिं तुंहिंजी मोहब्बत में मरण वारा किथे आहिनि सभिनि जे मामरनि में तूं पीए विच में मगर छा लाइ सभिनि जे मामरनि में तूं पीए विच में मगर छा लाइ जॾहिं तोते का आई या कुछण वारा किथे आहिनि सुता माण्हू त सागर सां पुराणा पूर जागी पिया सुता माण्हू त सागर सां पुराणा पूर जागी पिया समूरा सूर जागी पिया सुम्हण वारा किथे आहिनि टुटल ॾारनि खां पुछियोसीं उॾण वारा किथे आहिनि वाह साईं वाह ताक़त कई आयो पर हाणे ॿिले रोज़ उतां किथे तव्हांखे अचिणो पवंदो इन वाइदे सां त उतां किथे अचिणो पवंदो साईं मां मानीअ जो बंदोबस्त करे वेठा त चाचो सफ़ा बेहोश थियण वारो पर हे महिमान उहे अथई इहो जेके शहर वारो कुकड़ा इहो तो जड़ो इहो कोन खाईंदई न साईं न पाणारा कुकड़ हा साग साईं चांवरनि जी मानी कराई आहे साईं चांवरनि जी मारी कराई आहे साईं पली बि कराई आहे मच्छी घुराई आहे ऐं कुकड़ बि ठाहिण पाण वटि जाम साईं पलो बि आहे हाणे बेली हज़ारनि में पर महिमाननि लाइ चइबो अॼु जे दौर में या छेलो को या पलो घुरायो एॾो त माना साईं पलो करायो आहे साईं पलो बि आहे वञा बंदोबस्त हा वाह सो कचेरी हाणे मोकिलायूं कोन था मोहबतूं क़ाइमु त चवंदा जुदायूं असली न आहिनि सो हाणे भिटाई जा रागी वेठा आहिनि असीं चवंदा त हलो पाण मारूईअ जे देश ॾांहुं सो कचहरीअ जे लाइ पोइ वरी इहा कचहरी त पंहिंजी क़ाइम ऐं दाइम रहंदी सो बाबा तव्हांजूं मोहबतूं पर मारूईअ देश ते वठी हलो त भला ॾिसंदड़नि लाइ बि हुजे रंग जे लतीफ़ बाबा जे अलाओ ठियाणीअ जे निया पानीन अलाओ ठियाणीअ आउनी जी आहिया तोड़े मुंह न मञीन आउनल जी आहिया तोड़े मुंह न मञीन मस मुंहिंजे हथ में कागज़ को आणीन ओ मस मुंहिंजे हथ में कागज़ को आणीन लुड़क न लिखण दीन किरियो पवन कलम ते ओ लुड़क न लिखण दीन किरियो पून कलम ते
अल्लाह लुड़कन लिखण दी ओ मिया कागज लिखा किया रो अमरद करे ओ कागज लिखा की वागू जे विसाल जू तनी चाड़ियो जी ओ रोरा तो दी नजी वाय में बरगणा अला रो ओ रातो दी रोई न रातो दी तन वयल वेड़ी चनखे काल पवारन लडियो मुखे चारे चीय काल पवारन लडियो ओ मुखे चारे चीय आऊं जिया दी किया न थर वनी थाना किया ओ थरवनी थाना किया ओला आम जिंदी की ओ मिया से बा कंजरे लोई से लीड़न से बा कंजरे लोई से एड़ो हाल वठी करे वञा मज थरन एड़ो हाल वठी करे वञा मज थरन मारू मान चवल हुई असांजे आसरे ओ मारू मान चवल हुई असांजे आसरे अल्लाह मारू मान चवल ओ मिया धन धारे धार करे आए वरी धाराऊं मास जो बकरू कंजो खीर न खाधाऊं ओ मको मारियाऊं लुत्फ साल लतीफ जे आला मको मारियाऊं Ande
Sang